नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त पीपी सांगड़ जे पब्लिक एंड रिलेशन कोऑर्डिनेशन सेक्रेटरी मीरसन राजड़ पारां ॻोठ फैज़ मोहम्मद हिंगोजे जे मिसाली प्राइमरी एंड मिडिल स्कूल जे विज़िट दौरान ग़रीब शागिर्दनि जे लाइ एलानियल सामान लाइ अॼु स्कूल जे ग़रीब ॿारनि में विरहायो वियो। अॼु गवर्नमेंट प्राइमरी ऐं मिडिल स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोरजो में सामान विरहाइण वारी तक़रीब थी गुज़री। तक़रीब में समाजी अॻवान अब्दुल रहमान हिंगोरजो, गुलाम अली राजड़, हेड मास्टर मोहम्मद उमर हिंगोरजो, उस्ताद मोहम्मद जुमन कुंबर, उस्ताद एजाज ऐं ॿियनि स्कूल जे ग़रीब ऐं यतीम शागिर्दनि में गरम कपड़ा ऐं जुतियूं विरहायूं। इन मौक़े ते उस्ताद मोहम्मद जुमन कुंबर ॿुधायो आहे त पीपी अॻवान मीरसन राजड़ पारां ग़रीब यतीम शागिर्दनि जे 105 जुतियूं ऐं गरम कपड़ा मोकिलिया हुआ, इहे विरहाया विया आहिनि। हिन चयो त सभु अॻवान ऐं सरहदी वारनि पंहिंजे इलाइक़े जे ग़रीब ऐं यतीम ॿारनि जी मदद कनि त जीअं ग़रीब ॿारनि अहसास महरूमी खां बची वञनि। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी फैज़ हिंगोरजो में अॼु इलाइक़े जा इंसान दोस्त शख्सियत मोहतरम मीर हसन राजड़ साहब ऐं मोहतरम गुलाम अली राजड़ साहब हिन इलाइक़े जे ग़रीब मिसकीन जेके यतीमनि जा ॿार, हारियुनि जा ॿार, पौरतनि जा जेके ॿार आहिनि, उन्हनि जे लाइ हुन तक़रीबन 100 ॿारनि जे लाइ बाक़ाइदे जुतियुनि ऐं बूटनि जो इंतज़ाम करे ॾिनो आहे ऐं 60 खां 70 अहिड़ा ॿार ग़रीब मिसकीन ॿार आहिनि जिन जे लाइ उन्हनि बाक़ाइदे सां गरम कपिड़नि ऐं स्वेटर जो इंतज़ाम करे ॾिनो आहे। असां चाहियूं था त हारियुनि, पौरतनि ऐं मज़दूरनि जेके ॿार आहिनि जिन जिन सरकारी इदारनि पढ़नि पिया, सरकारी स्कूलनि पढ़नि पिया, इन ॿारनि जी बाक़ाइदे सां हिकिड़े क़िस्म जी सपोर्ट थियणु घुरिजे। ॿिया बि जेके इदारा आहिनि उते ग़रीबनि जा ॿार जेके पढ़नि था उन्हनि जे कॾहिं असां माली सपोर्ट लाइ सभई इंसान जो दर्दु रखंदड़ माण्हू जेकॾहिं जागी पवनि ऐं पंहिंजे अंदर मां हिकिड़ो अहसासु जागी पिया ऐं हीअ जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि उनखे पंहिंजो औलाद महसूसु करियूं, पंहिंजा आंडा महसूसु करियूं त यकीनन सिंध में जेके ग़रीब मिसकीन ऐं ॾुतल ऐं पोते पिल थरी माण्हू, वीचारा माण्हू जेके आहिनि, पोते पिल माण्हू आहिनि, उन्हनि जा असां हॾोखी बणिबासीं, यार उन जा बणिदासीं, यतीमनि जा, ग़रीबनि जा, मिसकीननि जा, त यकीनन उन ग़रीबनि जी असां माली सपोर्ट करण लाइ किताब, पेन, कलम, थेला, स्कूल जूं यूनिफॉर्म अहिड़े क़िस्म जूं मददूं असां कंदासीं। त अव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिन स्कूल में हिन वक़्तु 30 अहिड़ा ॿार असां वटि पढ़नि था जिन ॿारनि जा वालिदीन या माउ पीउ न आहिनि। उनजा वालिदीन असां आहियूं, उनजो पीउ असां आहियूं, उनजी माउ असां आहियूं। उनजी शफ़क़त जी परगोड़ लहण लाइ असांजो फ़र्ज़ु थिए थो। अहिड़ा 30 ॿार उनखे असां कॾहिं बि अहसासु न ॾिरायो आहे त तुंहिंजो पीउ न आहे, तुंहिंजी माउ न आहे। असां उनजा पीउ ऐं माउ बणिजी उहो किरदारु अदा कयूं पिया। उन ॿारनि जा कलम, किताब, थेला, यूनिफॉर्म जो असां खां जेको पुॼी सघे पियो असां उहो ॿारनि जी मदद कयूं पिया। पर आउं हिन मीडिया जे तवसल सां उन माण्हुनि खे अर्ज़ु करणु चाहियां थो त अचो हिन गवर्नमेंट बॉयज़ फैज़ हिंगोरजो स्कूल जेको आहे उन में जेके ग़रीब मिसकीननि जा ॿार, हारियुनि जा, पौरतनि जा ॿार पढ़नि था, उन ॿारनि जी परगोड़ लहण लाइ 205 ॿारनि खे हिन वक़्तु यूनिफॉर्म जी सख़्तु ज़रूरत आहे। जेकॾहिं आहे को इंसान जी दर्द रखंदड़ माण्हू जो उन ॿारनि लाइ अची ऐलान करे, ॿारनि लाइ सपोर्ट करे, यूनिफॉर्म जो असांखे इंतज़ाम करे ॾिए, या जेके 30 ॿार आहिनि जिन जा वालिदीन आहिनि उन्हनि जी माली सपोर्ट करे, उन ॿारनि खे बैग वठी ॾिए, उनखे थेला वठी ॾिए, उनखे कापियूं वठी ॾिए, उनखे कलम वठी ॾिए। इहो इंसान जी ख़िदमत जो जज़्बो आहे। उमेदु आहे त सिंध में अहिड़ा इंसानी ख़िदमत कंदड़ जज़्बा आहिनि, सोचूं आहिनि, ख़्याल आहिनि, फ़िक्र आहिनि, उन्हनि खे हिन ॿारनि जी एॾो ई तड़प हूंदो, एॾो ई अहसासु हूंदो जहिड़ो पंहिंजे सॻनि बचनि जो हूंदो आहे। ऐं अॼु हिते जेको सो ॻोठ फैज़ मोहम्मद हिंगोरजो GPS बॉयज़ प्राइमरी स्कूल में मौजूदु आहियां। ऐं हिते असां कुझु ॾींहं पहिरीं आयासीं जॾहिं असां ॾिठोसीं त हिते अहिड़ा ॿारड़ा असांखे हिते मौजूदु मिलिया जिन ॿारनि जे पेरनि में चंपलूं न हुयूं ऐं बिल्कुलु टुटल फुटल कपिड़ा बि हिते मौजूदु हुआ। सो असां सोचियोसीं त इंसानियत जी ख़िदमत करण में मज़ो आहे। मां ऑलरेडी कोशिशि कंदो रहंदो आहियां त इंसानियत जी ख़िदमत करण लाइ ख़ालिस अछड़ थर ते मूं ख़ालिस कमु कयो आहे। उनखे अलावा खिपरो शहर में काफ़ी कमु कयो, पर जॾहिं हिते पहुतुसि त हिते जेका मूं कंडीशन ॾिठी सो इंतिहाई मतिलबु ख़तरनाक सूरत हाल हुई। त मूंसां गॾु हिन अॼोके हिन प्रोग्राम में तक़रीबन 100 चैंपल्स आहिनि ऐं 60 जर्सियूं हिननि सां तावन कयो आहे मोहतरम मीर हसन राजड़ साहब। ऐं ॿियो मुंहिंजो तावीन आहे, असां गॾिजी करे असांजो कमु आहे त इंसानियत जी ख़िदमत करियूं। हिते असांखे ख़ासि ॻाल्हि इहा बि नज़र आई त हिते हिन स्कूल में 30 अहिड़ा ॿारड़ा आहिनि जिन जा वालिदीन हिन जेको सो दुनिया में मौजूदु न आहिनि। तव्हां पाण सोचे सघिजो था जिन जा वालिदीन दुनिया में मौजूदु न हुजनि त उन ॿारनि जी जेका असां सार संभाल ऐं जेको सो खाद खुराक जो वॾो मसइलो हूंदो आहे त उहे ॿारड़ा बि हिते अचनि था, वीचारा पढ़नि था ऐं उन्हनि ॿारनि जे पेरनि में चंपलूं बि न आहिनि। उहे ॿारड़ा ॿियनि ॿारनि जी जॻह उनजो छा अहसासु हूंदो, इन शइ खे मदनज़र रखंदे असां सोचियोसीं त इंसानियत जी ख़िदमत करण में मज़ो आहे त अचो त गॾिजी इंसानियत जी ख़िदमत कयूं। अॼु बॉयज़ फैज़ हिंगोरजो स्कूल में जेको आहे गरम कपिड़े ऐं चैंपलनि जी तक़रीबात थी गई आहे। जनाब सरफराज जे पुटु मीरसन राजड़ ऐं गुलाम राजड़ तरफ़ां थी आहे, जंहिंमें 30 यतीम ॿार आहिनि ऐं जेके आहिनि 40 खनि छोकिरियूं आहिनि जेके बि उनखे जेको माली सहायता लाइ जेको आहे जुतियूं गरम कपिड़ा वेंदा लाज़मी आहे। हिन सर्दी जे मौसम में हुननि वॾो प्रोग्राम कयो आहे हिन स्कूल में। असां हुनजा महिरबानी शुक्रगुज़ार आहियूं जनाब सरफराज जे पुटु मीरसन राजड़ ऐं गुलाम राजड़ जा, ऐं तमामु मीडिया जा असां शुक्रगुज़ार आहियूं जे हेॾे सर्दी जे प्रोग्राम पेर नंगे माण्हू ॿारनि जो सहायता लाइ जेको प्रोग्राम
रखियो आहे। महिरबानी। जनाब मीर हसन राजड़ साहब ऐं गुलाम अली राजड़ साहब ही ॿारनि जे लाइ स्वेटर्स ऐं जूतियूं ही खणी आया आहिनि सर्दी जे लिहाज़ खां। असांजे स्कूल में तमामु ग़रीब किसान हारी मज़दूर इन्हनि जा ॿार पढ़नि था, जंहिंमें 3 ॿार अहिड़ा आहिनि जंहिंजा पेरेंट्स कोन्हे ऐं ही तालीम हासिल करण लाइ परते परते अचनि था हिते अची तालीम जे लाइ। ऐं सर्दी में इन्हनि सां तमामु घणी मुश्किलात हुयूं। साईं मीर हसन राज साहब हिते विज़िट करे विया, उन्हनि इहे ॿारनि जी हालत ॾिसी। साईं जा वॾा थोरा जो असांखे सूटर ॾिना आहिनि, राजा सूटर न। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।